के जॾहिं अल्लाह जे ज़ात ये फरमायो ओ मुझा प्यारा मूसा तो खां वधीक मूंखे पंहिंजे महबूब जा लाइ केतिरा गुनाहगार उम्मती प्यारा हन जन खां मां अल्लाह जो कुर्ब तोखां भी वधीक थींदो। मुझा मौला कहीं खास मकाम ते कहीं खास जगह ते अल्लाह ताला फरमाए तो हा मुझा प्यारा मूसा उहा केड़ो खास मकाम आ, उहा केड़ी खास जगह, उहो केड़ो खास अमल आ जो उम्र भी उन जो नडियूं दियो। रब फरमाए तो फइजा सामत उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गौर सां ॿुध, शौक़ छॾे ॾींदे न मां भी दुआ घुरंदे देर न कंदो में जे तू राज पर न मां भी राज पर हंदा ॻाल्हि कई सिधी सही न त शौक़ सां वेह मोहब्बत सां वेह ऐं जवाब ॾे। ओ मूसा कलीमुल्लाह जे वक्त में मुझे महबूब जो गुनाहगार उम्मती रोज़े सां हूंदो रोज़ो रखंदो, रोज़ो भी हुजे यानी रमजान जो महीनो भी हुजे, उम्मत मुझे मुस्तफा जी हुजे, रोज़े सां हुजे पो उन रोज़ेदार सां मां अल्लाह जो कुर्ब एतिरो त वधंदो आ जो मूसा कलीमुल्लाह तू भी मां खुदा जे करीब एतिरो नहीं। अल्लाह इए कोन फरमाए तो मूसा तोखां वधीक उन जो शान थींदो, इए न। रब फरमाए तो मुझा प्यारा मूसा तोखां वधीक मां अल्लाह उन जे करीब हुंदुस। ओ मुझा मौला कीअं? अल्लाह ताला फरमाईंदो मुझा प्यारा मूसा जॾहिं सॼो ॾींहुं बुख ऐं उञ ते मुझे महबूब जो उम्मती गुज़ारींदो, आधी रात जो मानी खाई पानी पी बस कंदो, अञा बाक मुस फुटंदी चवंदो व बिसौमि गदिन नवैतु मिन शहरि रमज़ान। ओ मुझा मौला रमजान शरीफ जे महीने जे रोज़े जी नियत तो कयां। मुझो अल्लाह फरमाईंदो आ सॼो ॾींहुं बुख ते हूंदो आ, सॼो ॾींहुं उञ ते हूंदो आ, हाणे कहिड़े टाइम ते कुर्ब वधंदो आ? अल्लाह ताला फरमाईंदो आ मूसा जॾहिं शाम जो टाइम थींदो आ। कहिड़ो टाइम थींदो आ दा? जॾहिं शाम जो टाइम थींदो आ, उञ पंहिंजे इंतहा ते हूंदी आ। जनवरी जो जून जुलाई जो महीनो हुजे, उञ पंहिंजे इंतहा ते हुजे, निड़ी खुश्क लगी पई हुजे, छो त हारी वेचारो सॼो ॾींहुं गाह कयईं, गुड कयईं, ही कयईं, हू कयईं, पघर निकिरियो, उञ त लॻंदी। जेको खाधो खाधई खाधो भी विंदो हलियो, हाणे हुनखे उञ ई बुख तंग कयो आ। सिज लहण जे करीब आ। ओ मुस्लमान ॿुधी वठ, अञा वक़्तु पियो थिए, रमज़ान अञा आहे वयो नाहे। जे वक्त में उञ जी इंतहा थींदी आ, ओ मुझा प्यारा मूसा बुख जी इंतहा थींदी आ। अॻियां हुन जे मानी भी पई हूंदी आ, अॻियां हुन जे पानी भी पियो हूंदो आ, ग़रीबी हाल हार, खंड जो शरबत, लीमे जो शरबत, जामे शीरी, नौरस वग़ैरह जेको भी शरबत अल्लाह ताला ते नाला कोन वरता। अल्लाह त फरमायो खाधे पीते जो सामान आॾो हूंदो आ। मां वज़ाहत करे तो चवां इहे सभई शयूं आॾो पयूं हूंदियूं हन। ओ मुझा प्यारा मूसा निड़ी भी सुकंदी पई आ, हर हर गुरड़ी करे पंहिंजी निड़ीअ खे चवंदो आ त आली ते मन शिद्दत प्यास घटि ते हर हर कपड़ो आलो करे मथों विझंदो आ त मन थोड़ो सुकून अचे, मगर ताम पिया हूंदा हन, कमरे में वेठो भी अकेलो हूंदो आ। ओ मूसा ओ कॾहिं भी उन शइ खे हथ कोन लाईंदो आ जॾहिं त झलण वारो भी केरु कोन हूंदो थस। अदा को हूंदो थस झलण वारो, अकेलो कमरे में पियो हूंदो आ। फ्रिज भी पई हूंदी आ, फ्रिज में थधो पानी पियो हूंदो आ, शरबत पियो हूंदो आ, फ्रूट पियो हूंदो आ। उञ जी इंतहा हूंदी आ, उञ हुनखे तंग करे छॾींदी आ। ओ मुंहिंजा दोस्त उन्हनि सभिनी परेशान जे बावजूद हू कंहिं भी शइ खे हथ न लाईंदो आ। छाजे करे हथ न लाईंदो आ? रब फरमाईंदो आ ओ मूसा जॾहिं तू कोई तूर ते मां अल्लाह सां मुलाकात लाईंदो आ त तुंहिंजे ऐं मुंहिंजे दरमियान में 70,000 पर्दा हिजाब जा हूंदा हन। घणा हिजाब जा पर्दा? गाला गाला घणा हिजाब जा पर्दा?
70,000 हिजाब जा पर्दा हूंदा पर मुझे महबूब जो गुनाहगार उम्मती जॾहिं रोज़ो खोलण जे क़रीब थींदो आहे मां अल्लाह जी ज़ात उन जे हालत जे मथां निगाह कंदो आहियां सिर्फ़ उन जी दिल जी तमन्ना हिकिड़ी हूंदी आहे हुन जी आरज़ू इहा हूंदी आहे हुन जी उम्मीद इहा हूंदी आहे हुन जी दिल दिमाग़ कन हिकिड़े तरफ़ हूंदा आहिनि त केॾांहुं बि आवाज़ अचे अल्लाहु अकबर छा जे इंतज़ार में हूंदो आहे अल्लाह जे मिठड़ो नालो ॿुधां रुगी केॾो को बांगो मुअज़्ज़िन अज़ान ॾेई चवे त अल्लाह वॾो आहे ओ मूसा जॾहिं मां ख़ुदा ॾिसंदो आहे त पंहिंजे उञ जी परवाह नथो करे जान जी परवाह नथो करे कंहिं बि शइ जी परवाह नथो करे न पुट यादि न धीउ न चाट न मासात न ज़ाल कुझु बि यादि न हेसि मां अल्लाह जे नाले जो इंतज़ार करे रहियो आहे उन वक़्तु मां अल्लाह जे रहमत खे जोश ईंदो आहे मां अल्लाह पंहिंजा सभई हिजाब जा पर्दा खणी छॾींदो आहे मुंहिंजी रहमत उनके घेरे वेंदी आहे जीअं दोस्त खे भाकुर पाए पंहिंजे सीने सां लाहींदो आहे रब फरमाईंदो आहे मां अल्लाह जी रहमत रोज़ेदार खे इफ्तारी जे टाइम ते ईअं पंहिंजे भाकुर में वठी छॾींदी आहे बसि पोइ मां रब ऐलान कंदो हा त मुंहिंजा मिठड़ा बाना हाणे घुरंदो वञ इहा चुंबड़ी खोलींदो वञ ज़ुबान मां ख़ुदा ॾिनी अथई घुरंदो वञ त मां रब तोखे ॾाज ॾींदो वञा मुझा मिठड़ा दोस्त एडो रोजेदार जो शान आहे एडो अल्लाह जी ज़ात रोजेदार जे करीब थींदो आहे इन करे मुझे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लिस्साइम फरहतान फरहतुन इंद इफ्तारिही व फरहतुन इंद लिक़ाइ रब्बिही मुझे मदीने जे शहनशाह सखी ऐलान करे छॾियो त मता मुझा उम्मत इहो समझी त अल्लाह जो कुर्ब रुगी इफ्तारी जे टाइम ते नसीब थींदो इहो ऐलान त अल्लाह कयो आहे पर ॿियो ऐलान मां करे थो ॿुधायई इफ्तारी जे टाइम ते तोखे अल्लाह जो रुगी कुर्ब नसीब थो थिए अल्लाह जी रहमत तोखे घेरे में आणे थी छॾे ही अखियूं त तुंहिंजूं नथियूं ॾिसनि पर हे अखियूं तुंहिंजूं पंहिंजे रब जो दर्शन करे रहियूं हूंदियूं आहिनि अकुल खां पुछो न मुंहिंजा दोस्त जेकॾहिं को मवाली चरस या भंग या कुछ पीअण जे लाइ बीठो हुजे रोड ते ॾिसे त केर बि कोन्हे को त छा थो समझी त घटि कंदो पर जे ॾिसे त बेली सूबेदार साम्हूं बीठो आहे त भला ॿुधाए त चरस भंग या ॿियो जेको अॼुकल्ह गॾह जो मुट हली रहियो आहे अल्लाह ताला पंहिंजे पनाह में रखे इन शइ खे वेझो आणींदो पंहिंजे कॾहिं वेझो छो चवंदो सूबेदार बा बीठो मारे न हाणे न गोली या वठी वञी रखे न पटर जे थाणे में हक़ीक़त आहे या न पर जे ॾिसंदो त केर बि न आहे त चवंदो वक बाबा वठ पोइ पियूं था चरस घुमूं था अर्श जिथे पहुतासीं देर कोन कंदो यानी टिजंदो माण्हू तॾहिं आहे जॾहिं टिज वारो साम्हूं हूंदो आहे रोज़े जी शिदत पियास आहे को बि शइ तुंहिंजी आॾो कोन्हे का अकेलो कमरे में वेठो हुई उञ तुंहिंजी ॾिड़ी सुकाए छॾी आहे बुख तुंहिंजा आंडा ख़ुश्क करे छॾिया फ्रिज भी सामो पई थई फ्रूट भी पियो आ शरबत भी पिया हन अंगूर डाड़ू हर शे पई आ कमरे में आहे भी केर कोन दर दरियूं भी बंद हन हाने तू छो न थो खाई साबित थियो त अल्लाह जो कुर्ब खुदा जी रहमत तोखे एतिरो वेझो थी वई आ जो हे अखियूं त तुंहिंजूं नथियूं ॾिसन पर अंदरियूं अखियूं रब जो दीदार करे रहियूं आहिनि तोखे रोके रहियूं समझ में आई न मुझा मिठड़ा गाल ये अल्लाह एडो बाने जे करीब थी खुदा त करीब आ खुदा जी रहमत एतरी बाने जे करीब यानी बानो रोजे जे करे पांजे अल्लाह जे एतरो त वेझो थी विंदो आ जो हे अखियूं त न पर अंदरियूं अखियूं पांजे यार जो दीदार करण में मस्त थी विंदियूं हन पो जरे आशिक पांजे महबूब जे दीदार में ईंदो आ त छाजी उंज छाजी बुक ये थींदो आहे या न आशिक जॾहिं पंहिंजे महबूब जो दीदार कंदो आहे हुनजी उञ ख़त्म थी वेंदी आहे हुनजी बुख ख़त्म थी वेंदी आहे तेसि ताईं हुनखे कुझु बि यादि न हूंदो आहे जेसि ताईं यार ख़ुदि चवेसि त कुझु त खा जॾहिं महबूब चवंदुसि कुझु त खा चवंदो जीव करे खावां थो यानी अल्लाह जी रहमत एॾो रोज़ेदार खे घेरे वेंदी आहे जो मस्त लॻो पियो हूंदो आहे पंहिंजे यार जे दीदार में मस्त 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 अचानक अल्लाह अकबर जो आवाज़ थींदो आहे अल्लाह जे तरफ़ खां ऐलान थींदो अथसि त मुंहिंजा आशिक भला कुझु त खा पोइ पंहिंजो वातड़ो खोलींदो आहे खजी हूंदी आहे त खाईंदो आहे पाणी हूंदो आहे त पीअंदो आहे जेको कुझु रब ॾींदो अथसि खाईंदो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ एॾो
अल्लाह जो कुर्ब रोज़ेदार खे घेरे वठंदो आहे, एॾो अल्लाह जो प्यार रोज़ेदार खे नसीब थींदो आहे। ॿुधाए पोइ इन कुर्ब खां वधीक ॿियो दुनिया जो कुर्ब आहे? आहे अदा? पोइ रोज़ो नथो रखी छो मिठा? छा थियो आहे तोखे? कंहिं रोकियो आहे तोखे? मुंहिंजो मदीने जो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, ओ रोज़े न रखण वारा, तोखे ख़बर आहे त हिकु रोज़ो छॾण जे एवज़ अल्लाह 9 लख साल जहन्नम जे बाहि में साड़ींदो। घणा साल? 9 लख साल। हाणे 9 लख साल केतिरा वॾा आहिनि? हींअर त तो असांजे लाइ वॾा आहिनि, पर रब जे तौबह जा दरवाज़ा बंदि कोन थई। छादा? अल्लाह जे तरफ खां तौबह जा दरवाज़ा बंद न थई। जन्नत जा दरवाज़ा अल्लाह कदहिं खोले छॾींदो आ, कदहिं बंद करे छॾींदो आ। रैयान दरवाज़ो रोज़ेदार जे लाइ खुलंदो आ, वरी बंद थी वेंदो आ। जहन्नम जा दरवाज़ा कदहिं खुली वेंदा, कदहिं बंद थी वेंदा। पर मुंहिंजे रब जे नाले तां सदको वञा, अल्लाह ताला जो पंहिंजे महबूब जे उम्मत सां एतिरो प्यार आ, जन्नत जहन्नम जा दरवाज़ा त खुलंदा ई बंद थींदा रहनि था, पर तौबह जो दरवाज़ो कदहिं भी रब जे ज़ात बंद न कयो आ। कदहिं भी अल्लाह तौबह जो दरवाज़ो बंद न कयो थई। एॾो रब मेहरबान आ। रब चए थो, बाना जहिड़ो आहीं तहिड़ो आहीं त मां ख़ुदा जो न। सुबुह जो भुलियल जेकॾहिं शाम जो मोटियो सो बि न भुलियो। सुबुह जो भुलियल शाम जो मोटियो पोइ बि न भुलियो। जेकॾहिं रोज़ा रमज़ान जा रहिजी विया थई, 27 रोज़ा गुज़री विया आहिनि, 28 29 अल्लाह कंदो त 30 थींदा। आमीन चओ इंशा अल्लाह ताला। अञा 3 रोज़ा रहिया पिया थई। ओ चरिया, जेकॾहिं हिकिड़ो मिंट बि यार जे दीदार जो मिली वञे त उहो बि काफ़ी आहे। हिकिड़ो कतरो बि रहमत जो मिली वञे। जेके आशिक चयो, रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा, जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा, जे एक कतरा बख्शे मैनू ते बन जावे कम मेरा। दिल चवे थी ॾिसूं था त 27 रोज़ा गुज़री आ, कुझु न कयोसीं, पर रब चए थो अञा मुंहिंजा दर त खुलियल थई न। आशिक छा थो चवे? घर में वेखा अमला वल्ले ते कुछ भी नहीं मेरे पल्ले। जेकॾहिं अमलन खे तूं ॾिसां त झोली खाली आ, पर मौला जे मैं वेखा रहमत रब दी बल्ला, जे मैं वेखा रहमत रब दी बल्ले बल्ले बल्ले। अल्लाह जी रहमत वॾी आ। ॻाल्हि मिठा, अल्लाह जी रहमत वॾी आ। तुंहिंजा असांजा गुनाह कुछ भी न आहिनि। जेकॾहिं रुगी तौबह जी तौफ़ीक़ मुंहिंजो रब अता फरमाए, तौबह कंदो वञ। सॼी ज़िंदगी शिरक कये, सॼी ज़िंदगी कुफ्र कये, क़त्लो गारतगीरी कये, तवील नथो वञा, पर जेकॾहिं तौबह जी तौफ़ीक़ रब हुनखे ॾिनी, यादि रखी छॾ, नेकी करण जी तौफ़ीक़ अल्लाह ॾींदो आ, त गुनाह खां बचण जी तौफ़ीक़ बि मुंहिंजो रब अता फरमाईंदो आ। जेकॾहिं मरण खां अॻु में तौबह नसीब थी त ख़ुशि नसीब आ, पक सम्झ त रब राज़ी आ। ओ मुंहिंजा मिठड़ा बा, तौबह जी जेकॾहिं अल्लाह जे ज़ात तौफ़ीक़ अता फरमाई, अज जो अज तुझे दिल में जेकॾहिं इहो ख़्याल आयो त 27 रोज़ा रमज़ान शरीफ़ जा गुज़री विया, कुझु न कयुमि, हिक हिक रोज़े जे एवज़ 9 लख साल मुंहिंजे महबूब जो फरमान सचा।
मुझे सरकार जो फरमान सच्चा ओ मुझा मौला मुझो छा थींदो जेकर अज रात रोई करे पंहिंजे रब खां दुआऊं घुरी ओ मौला ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है रोई करे दुआऊं घुर ओ मुझा सोना करीम रब जेड़ो आया तेड़ो तुझो बानड़ो आ तुझे महबूब जो उम्मती आ ओ मुझा मौला पंहिंजे महबूब जे सदके मुके पोयूं खताऊं माफ़ फरमा ओ मुझा मौला मुके तौफीक अता फरमा इरादो मां तो कया इरादे पूरे करण जी ताकत करीम रब तू अता फरमा तमा सुबह जो सवेल रोजो रखा तू भी राजी थी त तुझो दिल पर मोहम्मद करीम भी राजी थी वने इरादो कर नियत मजबूत कर हयाती ते कोई भरोसो न थई याद रखी छड़ जेकर नफ्स कुत्तो जेको तुझे असांजे अंदर में शिब पलीत मौजूद आ ओ चवंदो सुबह जो पानी तुझो केर वहंदो हर तुझो केर हलाइंदो गाह तुझे पारा केर कंदो वोणन जी गुड तुझे पारा केर कंदो दुकान जो कम तुझो केर हलाइंदो नौकरी तुझे पारा केर कंदो ओ मुंजा दोस्त अजीज मुखे बुधा तुझो अबो का देवियो तुझो दादो का देवियो तुझा पड़ दादा का देविया ये जमीनूं इते ही पयूं हन ये घर इते ही पया हन बुधा उहे जने होया तू न होए त जमीन जो कम हलियो पे या न जेकर 8 ॾींहं तू बीमार थी वने बुखार डाढो थी वने हलण चलण का वडो थी वने बुधा तुझे जमीन जो कम हलंदो या न ओ मुझा दोस्त अजीज यो नफ्स पली तो कुत्तो जेको दुश्मन आ यो तो के साके वरगलाए रहयो आ यो अल्लाह का परे करे रहयो आ ओ मुझा दोस्त तू अल्लाह जो थी वन सभई कम अल्लाह पांजे कुदरत सां तुझा कराए छडींदो रब जो थी त दिस रब जो थी त दिस तवक्कल करे त दिस चरिया मूं जड़ो हिकिड़ो गुनाहगार बेकार पागल माण्हू चरियो माण्हू केतरी मंजिल करे रात कराची पहुतासे तकरीबन सजी रात ओजागे में गुजरी सवाए के 4-5 मिनट खड़ी हई हुजे एड़ो अची मथा टाइम पहुतो जो सहरी करण जो टाइम कोन पियो मिले मेहमान बाहर अचना होया एयरपोर्ट ते रात गुजरी वई ता तो सुबह जा 5 थी विया रोजो इए नियते छडियो वापस गाड़ी में सजी वाट अख कान पई खुले निंड्र लगी पई हुई सोचो सी अलाए छा थिंदो अज इए रोजो नियते छडियो पर खुदा जी जात गवाह वा त 26 रोजा हिकड़े पासे अज जे रोजे जो मजो ही पांजो हो इफ्तारी जे टाइम ते न उन हुई न भुख हुई कहीं भी किस्म जी तकलीफ को न हुई मुझो रब करीमा ओ चरिया तू गौर त कर तू जे करे पांजे यार जेला थोड़ी तकलीफ सही थोड़ो दुख सही ऐ उन यार के खबर पवे त अदे वली दाद यार मुझे करे अज ही कम करे विधो अज मुझे करे बा सजो दी लोड़ियो थी अज मुझे करे ही कम कयो थई उन वली परू दाद जे वस में जेको कुछ हुंदो तोखे दींदो या कोन दींदो अदा दींदो कोन दींदो पर जेकर सोहणे रब जे रज़ा खातर तू सजो ॾींहुं बुख काटी सोहणे करीम रब जे खातर सजो ॾींहुं उञ काटी छा मुंहिंजो रब तोखे छॾे ॾींदो कोन छॾींदो अदा तोखे छा थी वियो आहे मुस्लमान इहो नफ्स तुंहिंजो दुश्मन त यादि रखी छॾ इहो तुंहिंजो सजण नाहे जेकर नौजवान आई त इहो न सोच त जवानी आहे ओ चरिया अल्लाह बेनियाज़ आहे हुन जे आॾो न की जवानो न की पोढ़ो न की नंढो न की वॾो जेॾी महिल वक़्तु भरिजी आयो बसि सग खे सट अचे वई नौजवान भी हलियो वियो पोढ़ो भी हलियो वियो जीजल अमड़ ॾिसंदी रही दोस्त ॾिसंदा रहिया रोअंदा रहिया कोई भी कंहिंसां गॾु कोन वेंदो मुंहिंजा मिठड़ा का अमड़ भी पुट सां कबर में कान वेंदी आहे त दोस्त सां किथों वेंदो चरिया भुलिजो न वक़्तु हथनि मां न विञा अञा टाइम पियो थई 3 रोज़ा अञा बचा पिया थई अञा भी शैतान कैद लॻो पियो आहे जहन्नम जा दरवाज़ा बंद लॻा पिया हन फतूबू इलल्लाह तौबतन नसूहा तौबा जा दर खुलिया पिया थई अॼु दिल में सच्ची तौबा करे अज़म कर त सुबुह जो रोज़ो रखंदुसि मुंहिंजा मौला तोखे राज़ी करण जे लाइ मुंहिंजी दिल गवाही थी रहे त रब तोखे माफ़ करे छॾींदो छो त मुंहिंजो रब ॾाढो मेहरबान आहे अल्लाह जी बख्शिश कहे मुल्ले मुंह जड़े चरे जी मोहताज ना है खुदा जी बख्शिश पहुंची आहे रब चे तो बाना ला तकनतु मिर रहमतिल्लाह मां अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न थी हे लौंग फकीर के खुदा छो शौक दिनो इन में भी खुदा जी का हिकमत होंदी हुन फकीर हेडो प्रोग्राम कयो आ जेकर तमाम मां कहे हिक बिन चैन के भी जेकर सुभाणे हे 4 सुणियूं गाली बुधी रोजे रखण जी तौफीक रब ॾिनी त पो लौंग फकीर जा 2 जहान ठही विया
पर इए न त लौंग फ़कीर पाण सुभाणे वते अंब ही पाना खाइंदो, इए न थे। पहिरीं उन जी जिम्मेवारी आ जेको ही प्रोग्राम करे थो त पंहिंजे खुदा जो खौफ रखे, रोज़ा रखे, ता त उन जो पैगाम ॿियनि ताईं बि पहुचे। घरनि में मुंहिंजूं अमड़ियूं, मुंहिंजूं अदड़ियूं, मुंहिंजूं भेनरियूं वेठियूं आहिनि, ओ अल्लाह जूं बानड़ियूं, तव्हां बि रोज़ा रखो। यादि रखी छॾियो जीअं मर्दनि ते क़ुरान करीम जो हुकुम आ, औरतुनि जे लाइ बि इहो ई क़ुरान करीम जो हुकुम आ। औरतुनि जे ज़िंदगी जो मक़सदु सिर्फ़ इहो नाहे त माल जो गाह कनि, घर जी मानी पचाइन, इहो भी औरतुनि जे जिम्मेवारी में शामिल आहे। लेकिन क़यामत जे ॾींहुं जीअं मर्दनि खां सवाल थींदो तीअं औरतुनि खां बि सवाल थींदो। अल्लाह जूं बानियूं, अम्मा फातिमत ज़हरा जे ज़िंदगीअ खे ॾिसो, बीबी राबिया बसरी जे ज़िंदगीअ खे ॾिसो, अम्मा आयशा सिद्दीक़ा जे ज़िंदगीअ खे ॾिसो, अम्मा खदीजतुल कुबरा जे ज़िंदगीअ खे ॾिसो। अल्लाह जूं बानियूं उन्हनि सॼी ज़िंदगी पंहिंजे रब जे इबादत में गुज़ारे छॾी। ख़ुदा जूं बानियूं रोज़ो रखो, अल्लाह जूं बानियूं रोज़ो रखो। ऐं टीं ॻाल्हि इहा, मुंहिंजे मदीने जे शहनशाह फरमायो, रोज़ेदार जेकॾहिं रोज़ो रखे ऐं इफ्तारी जे टाइम ते दुआ न घुरे, उन जो मिसाल ईअं आहे जे सॼो ॾींहुं मज़दूरी करे शाम जो पैसा वठण खां सवा घर हलियो वञे। रोज़ेदार रोज़ो रखी करे जॾहिं रोज़े खोलण जो टाइम थिए, खाधो पीतो अॻियां रखी करे, अखड़ियूं बूटे वेह, अखड़ियुनि मां लुड़क लाड़े ॾिस त सही, रब खां घुरी ॾिस त सही, पंहिंजे अल्लाह के सरड़ा करे ॾिस त सही। जेके जेके कम तुंहिंजा 11 महीननि जा रुकिया पिया आहिनि, उहो चरिया अल्लाह जा जेके औलिया, अल्लाह जंहिंखे चइबो आहे ख़ुदा जा वली, सभई दुनिया जा मक़सद कम रखियो वेठा हूंदा आहिनि। उन्हनि खे पक हूंदी आहे त जीअं रमज़ान जो चंड ॾिसबो वेंदो, सभई कम न थियण वारा थींदा वेंदा। मुझा दोस्त जीअं न दुनियादार माण्हू खे आसरो हूंदो आहे, ॼाण फलाणो MPA MNA आयो, बस अधे जो यार इजो थो अचे, ॿ ठीका नहीं पाणे कर्ज बर्ज विया हलिया। दुनियादार जो दुनिया में आसरो हूंदो आहे, पर अल्लाह वारनि जो पंहिंजे करीम रब में आसरो हूंदो आहे। हे रमज़ान शरीफ़ ईअं थी मुंहिंजा दोस्त, सालनि जूं कटूं लाहण जे लाइ, ज़िंदगीअ जा कुधा कम कयल अथई, उन्हनि सभिनी खे मेटण जे लाइ उथी जाग त लॻई भाग। कॾहिं ॾिठो अथई आधी राति जो टाइम हूंदो आहे त पखी जेके त छा, पर वड़न मां अजीब किस्म जो आवाज ईंदो आहे, जेके अल्लाह जे ज़िक्र जूं लोलियूं कयो वेठा हूंदा। जंग में रहण वारा हो न, थींदो आहे न राति जा 12 थींदा आहिनि, तंहिंजे पखियुनि जो आवाज़ थींदो आहे न, मिठा थींदो आहे या कोन थींदो आहे? भला उन्हनि खे 100 मण कंहिं पखीअ जे घर में कोन, बैंक में के 1.5 लख रखियल, चरिया न पखियुनि ॾे त ॾिस। मुस्लमान गौर त कर, सुबुह जो उथंदा आहिनि, सॼो ॾींहुं पंहिंजे इन रोज़ड़ीअ खे चुंब सां चुगे चुगे दाइणो उहो खणींदा आहिनि जेको अचे आखेरे में वेठल बचिड़े खे खाराईंदा आहिनि। सॼी रात बग़ैर कंहिं रखण जे, सॼी रात वरी पंहिंजे हर टाइम ते ईअं पखियुनि जा अजीब आवाज़ थींदा आहिनि, नंढड़नि नंढड़नि जीतनि जा अजीब आवाज़ थींदा आहिनि। इहे आवाज़ में छा कंदा आहिनि? इहे मुंहिंजे रब करीम जो ज़िक्र कंदा आहिनि, शुक्र कंदा आहिनि, सब्र कंदा आहिनि। वरी सुबुह थींदो आहे, वरी आहेरा छॾे, वरी अल्लाह जे दरबार में निकिरी करे, ख़ुदा जे मख़लूक ज़मीन में निकिरी करे पंहिंजे बच्चनि जी रोज़ी जी तलाश कंदा आहिनि। तूं असां साल साल जो अन्न गॾु था कयूं, सॼी रात ईअं था सुम्हूं पिया, जे गॾो ढेर लॻो पियो हूंदो आहे, ड्रां ड्रां पियो कंदो आहे न, ईअं खोंगरे जो ठका पियो लॻंदो आहे। मुस्लमान यादि रखी छॾ, क़बर में अकेलो वञणो अथई, कोई गॾु न हलंदे। हिकिड़ो शाइर ज़हन में अचे वियो पखियुनि जे मुतालिक़, है उथी आधी रात ओ पखी लात लवने, उथी आधी रात पखी लात लवने, पंहिंजे मालिक जो वेठा ज़िक्र कने, उथी आधी रात ओ पखी लात लवने, उथी आधी रात पखी लात लवने, पंहिंजे सुहिणे रब जो ज़िक्र पिया कने, उथी आधी रात। पखी वक्त बेवक्त पुकारन था, असां इंसानन खे उथारन था। 12 थींदा त पखियुनि जी लोलियूं, 3 थींदा पखियुनि जूं लोलियूं, 4 थींदा पखियुनि जूं लोलियूं। जिन घड़ियाल लॻो पियो हुजे, टाइम थींदो वञे, घंटी वॼाईंदो वञे, ईअं रब जे ज़ात हुननि खे पंहिंजे शुक्र जी नेमत ॾेई छॾी आहे। है पखी वक्त बेवक्त पुकारन था,
असा इंसानन खे उथारन था कयो नजर सबने दे अदा निहारन था कयो नजर सबने दे निहारन था चवने हाय हाय बोड़ा की न बुधने उथी आधियाते पखरी जी बोलियूं ॿुधंदो ही न मिठड़ा पोइ वाइदो कर भला सुभाणे रोज़ो रखबो या न इंशाअल्लाह ताला चो हयाती जे मथा भरोसो ना है केड़ी खबर आ तो असा मा के जो आखिरी जिंदगी जी रात होजे काई खबर न थई दोस्त पता चाणे रात न भला सुभाणे रखंदुस ओ चरिया सुभाणे कह दिठिया तोखे केड़ी खबर तो सुभाणे ते जिंदगी साथ दींदी या न दींदी ही अल्लाह तौबह जो टाइम दिनो आ हियर जो हियर दिल में अज़म कर ए दिल में पक्की तौबह कर मुजा मौला इरादो माथो कया तौफीक तू दिजा त सुभाणे रोज़ो रखा बाकी 3 रोज़ा उन कुराड़ी औरत वांगुर त यूसुफ के खरीद तका न करे सगंदस पर खरीदर में नालो त गणाए छदींदस सजे रमजान जा रोजा त न रखियासी 27 रोजा गुजरी विया उहा नेमत हासिल न कईसी पर बाकी 3 रोजा रखी रोजेदारन जे लिस्ट में नालो त गणाए छड मुस्लमान मन रब जी जात पंहिंजे महबूब जे सदके में ईअं जोश अचे वञे रब जे जात जे रहमत के ऐं बेड़ा पार थी वञनि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज आखिरी ॻाल्हि जेके कुंड पासे में ॿुधन उन्हनि जे लाइ ऐं तुंहिंजे लाइ बि छो तो अल्लाह ताला जा लख एहसान मदीने वारे साईं जा करोड़ों करम सजन साईं मुर्शिद एड़ी निगाह करे छडिया एड़ो त डॉक्टरी कोर्स मुखे कराए छडियो थन जो सर्जन बुधंदा हो न सर्जन अल्लाह जे जात कुरान करीम जे नेमत सा मदीने वारे घोट जे इश्क सा मुखे एड़ो थधो थधो सर्जन बनाए छडियो आ जो जेको अंदर में गदूद हुंदो आ रब करीम जे मेहरबानी सा मदीने वारे घोट जे रहमत सा सुने दादुले दस्तगीर जे फैज सा सजन साईं जे निगाहे करम सा एड़ो ऑपरेशन करे छडींदो हां जो मरीज के सूर भी न थे रत भी न निकरे टाको भी न लगे गदूद भी निकरी वने एडा करम हन मदीने वारे साईं जा चवंदे कीअं बुध मुझे मदीने जे शहंशाह फरमायो टाइम घणो थियो एजाज भाई 12 खैर आ भला ये एकड़ी गाल त करे वठो माइट राजपुरन सा किस्मत सा मुलाकात थी बुधना राजपुर चरिया आज दिसो तो वाकई राजपुर चरिया थव सजे डी जो थक याद कोने कलो को सफर में न कलो को थक न जो को थक चरियो राजपुर चरियो हल चरियो त चरियो पर न राजपीर जे करे चरियो कोन हा पर पांजे सजन पीर जेका जिम्मेवारी दिनी आ अल्लाह जे रसूल जे दीन के दर दर ते पहुंचाने जी उन चरियो